जी नाज़रीन, असां बीठा आहियूं शाहबार कॉलोनी यूसी 12 में, जिते अब्बासी ज़ात जा कुछ दोस्त नवां अची वेठा आहिनि। उनजे घर मां कुछ ॾींहं अवल 12-14 ॼणा जेको आहे हथियार बंद चढ़ी करे घर ते कंट्रोल करे ऐं उनजी चोरी करे आहिनि। पर हद जो एसो सुतो पियो आहे, उहो कंहिं बि क़िस्म जो तव्हां नथो करे। वधीक असां हिन खां पुछूं इहो वाक़ियो कीअं पेश आयो। में रात जो टाइम ते 3:30 थिया त मुहारी भेण उथी त हमरा हेठि लथो किले रिपीटर सां मेन गेट खोली। गेट खोलण सां ई चढ़ियो किथां चढ़ियो त हिन टाइम ते हितां चढ़ियो, ॾाकण रखी निशान मथे ठहियल आहे हिन टैंकी ते। हेठि जीअं लथो त हीअ मेन गेट हीअ खोली वॾी, त हीअ 8-9 ॼणा ॿिया बि अंदरि आया। अंदरि जो आया त जेके मथां सुता पिया उन्हनि जे मथां हथियार रखियूं। हथियार इहे आहिनि, क्लेशनियूं आहिनि, रिपीटर आहिनि ऐं हिकिड़ी उन्हनि सां लठू हुई, पिस्टोल हुयनि। जेके सुता पिया उन्हनि जे मथां हमलो करे हुननि जेको बि सामान हुयो, संदूक हुई, ड्रेसियूं, हर शइ खोले उखेले पंहिंजो सामान जेको बि खणी आहे। त हिन टाइम असांजा ईअं सम्झो लटो, कपिड़ो, मोबाइलियूं, चार्जरियूं, हैंड फ्रियूं, 1.5 तोलो सोन, इहो सॼो हिनमहिल खणी आहिनि। हद जो एशेशो अचे थो, हुनखे चवंदा बाबा असांजी महिरबानी कर। चए थो मां कोशिशि में लॻो पियो आहियां, तव्हां बि कोशिशि कयो। वधीक ॿियो को हालो हाल न को करे थो। शक वग़ैरह को बि किथे न आहे। हिन टाइम मां हिन पाड़े में आयो बि न आहियां। 4थो महीनो मूंखे हले थो, 3 महीना पूरा थी विया आहिनि। पुलिस हिते वेहे थी हिते पुलिस इहा अचे थी 8 धारा त 11-12 बजे ॾिसूं था त हिकिड़ो सिपाही आहे, उहो बि न आहे। उन खां बाद राति जो ॿी भाई एशेशो आयो, कल्ह जेकी राति गुज़री वई। चई भाई मां सुभाणे राति ईंदमि तो वटि। हिते मां पुलिस बीहाईंदमि। मां भाई पुलिस जेकी बीठी सां हाणे बीहंदी, जेकी असां सां थी आहे त उहो त असांखे ॾोह भरे ॾियो न। चई भाई कोशिशि कयूं था, वधीक हिन को हाल वाल नथो ॾिए, बसि रुॻो ई आहे त कोशिशि कयूं था। अच्छा, पुलिस कंहिं बि क़िस्म जो तावन नथी करे? को बि तावन नथी। अच्छा, हिते पुलिस वेंदी आहे? हा, हिते पुलिस वेंदी आहे। पोइ साजरी बजी था वञो भला? हा, 9-10 बजे ताईं वरी घुम वेहनि ई नथा। जी नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदो हलां घिटी अॻियां आहे ऐं हिन जॻह ते पुलिस वेंदी आहे। माण्हुनि जो चवणु आहे त पुलिस 8 बजे अचे थी, उनखां पोइ 10-11 बजे हली थी वञे। हीउ जेको वाक़ियो पेश आयो आहे उहो राति जो तक़रीबन 3:30 बजे पेश आयो आहे, जंहिंजो तदारक कोन थो थिए ऐं हद जो एसएचओ कंहिं बि क़िस्म जो तवान करण लाइ तयारु न आहे। आउं आहियां दिलबर शाहिद, MD सिंध, मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काणो।